ज़हनी सुकून मिले थो, रूहानी सुकून मिले थो, माण्हू हिन दुनिया में सरखुरू थिए थो त अलाह साईं वटि उनखे अजर मिले थो। पर उन लाइ जज़्बो खपे, हौसलो खपे, हिमत खपे। कंहिं शाइर जो सुठो आहिनि, बुलंदी तक पहुचा देगा तुझको तेरा ये हुनर, तेरे कदमों के नीचे ये सीढ़ियां अच्छी नहीं लगती। हिन प्रोग्राम में केतिरी देरि खां वठी पाण तव्हां सभु वेठा आहियो, दफ़ो बीह तव्हांजो शुक्र थो अदा करियां। यकीननि मूं पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त कम्यूनिटी कोऑपरेशन कंदी आहे तॾहिं को बि प्रोजेक्ट का बि एन जी ओ हुते कमु करे सघंदी आहे। हेसि ताईं जेको बि सिस्टम थियो आहे तंहिंमें जेको हितां जे नाज़िम साहिबु वॾे लुत्फ़ ताईं में जेको किरदारु अदा कयो आहे, जेको ताउन कयो आहे, उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। उन लाइ असीं हुनखे हिन वक़्तु ई अप्रिशिएट था करियूं ऐं ईंदड़ वक़्त में उमेदूं था रखूं त हू वधीक ताउन कंदो त जीअं हे सचो अॻिते हली सघे। तव्हांजो भरपूर ताड़ियुनि में गुज़ारिश थो करियां जेको प्रोग्राम जो महिमान था उन करे चवां थो त हिते माना आउं नसीब वारो माण्हू आहियां जंहिंजे ॻुठ में हिकिड़ो मूंखे नज़र अचे पियो त अॼु इहो प्रोजेक्ट असां शुरू कयो आहे। ॾाढो अचे उमेद मूंखे अलाह पाक में आहे दादा हीअ अॻियां हली एॾो वॾो प्रोजेक्ट साबित थींदो जेको माना माण्हू हिते जा ऐं ॿाहिरि जा माण्हू तंज़ीम हुई मंज़िल ते पहुचाए उमेद थो ज़ाहिर करे त इनशाअल्लाह इहो प्रोजेक्ट तकमील ताईं पहुचंदो ऐं मुंहिंजे तरफ़ खां जेको तावन थियो आहे इन खां वधीक आउं तावन करण लाइ हाज़िर आहियां। डॉक्टर साहिब पहिरीं मूंसां ॻाल्हि कई दोस्ती में माना वेह ॻाल्हि निकिरी आहे उन हिसाब सां मूं ॻाल्हि जे जवाब में डॉक्टर साहिब खे चयो साईं तव्हांजो जेकॾहिं तव्हां इहा मुंहिंजा मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे अॼु इहो जेको सेंटर जंहिंमें वेठा आहियूं अॻियां हली जेको मसइलो थींदो हुनखे मुंहुं पाण दुनिया रहूं या तव्हां ऐं वरी बि तव्हां सभु आहिनि मूंखे ख़ुशामदी चवां थो वरी चवां थो जो मुंहिंजे तॾहिं ते आया आहियो ऐं इनशाअल्लाह मूंखे जेकी उमेदूं न रखो तव्हां सभिनी जो शुक्रिया अदा करण लाइ तव्हां परे परे खां कई आया आहियो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिन प्रोग्राम खे रौनक बख़्शी। तव्हांखे भली तव्हांजो शुक्रिया अदा करण लाइ गुज़ारिश थो कयां असांजे भाउ हिन प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र भाउ मोहम्मद अली खटक साहिबु। तमामु शुक्रिया तव्हां दोस्तनि वॾे इंतज़ार खां पोइ हिन प्रोग्राम खे असां बाक़ाइदा आगाज़ कयो ऐं तक़रीबन असां वटि इहो ई रिवाज़ आहे प्रोग्राम में देरि थी वेंदी आहे तंहिं ते असां सभिनी दोस्तनि खां माज़रत बि करियूं था त प्रोग्राम पंहिंजे वक़्त खां देरि सां स्टार्ट थियो ऐं देरि ताईं हलियो। वरी तव्हांजी मोहबतूं आहिनि जेको तव्हां एतिरे मोहबत सां हिन प्रोग्राम में वेठा प्रोग्राम खे तव्हां पंहिंजो ई सम्झियो ऐं तव्हां भरपूर तरीक़े सां प्रोग्राम खे जेको आहे हिनखे वक़्तु ॾिनो ऐं प्रोग्राम खे कामयाबु ठाहिण में इन खां असांखे इहा उमेदु आहे त असां जेको हीउ सेंटर क़ाइमु कयो आहे इनखे अॻिते वठी वञण में बि तव्हांजो भरपूर ताउन हूंदो। किथे का तकलीफ़ या रुकावट ईंदी त हुन में तव्हां असां सां जेको आहे गॾु बीठा हूंदा ऐं जेकॾहिं को असांखे हिन में कामयाबी मिलंदी त हुन में बि तव्हां असां सां ख़ुशी हुन में मल्हाईंदा ऐं जेको आहे हिते जेका बि वेठा आहिनि असांजा मौज़ूज़ीन चाहे उहो वॾेरो तुफ़ैल तहीम साहिबु हुजे या असांजो मौज़ूद साईं ख़ुदाबख़्श बेराणी साहिबु हुजे या असांजे प्रेस क्लब जो सदर दाहिम शाह साहिबु ऐं हुन सां आयल जेका बि मीडिया जी टीम आहे ख़ुशूसन धाबे जी ऐं ठटे का आदा रियाज़ जिलानी ऐं साईं अमीन फारूकी साहिबु जेको आया आहिनि ऐं जेका बि दोस्त आहिनि इमरान शाह साहिबु या जंहिंजो को नालो मूंखां रहिजी वञे माज़रत कंदुसि ऐं हिते जेका बि समाजी सियासी माण्हू वेठा आहिनि ख़ुशूसन असांजी जेका अदियूं वेठियूं आहिनि उन सभिनि जो शुक्रिया अदा कंदुसि ऐं हिते मौक़े जो फ़ाइदो खणंदे ॿ टे ॻाल्हियूं ई तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेको मकली ठटे जो रहायशी आहियां ऐं उते मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन तंज़ीमनि सां मूं कमु कयो उन्हनि मां कुझु मूं सेखा हासिलु कई कुझु उन्हनि मां मूं जज़्बो हासिलु कयो पोइ रोज़ी जे ख़ातिर रिज़िक जी ख़ातिर जेको आहे उतां घारे आयुसि मूं डॉक्टर अफ़ज़ल वटि मूंखे जॉब मिली मूं जॉब कई हिते त सची ॻाल्हि ॿुधायां त जॉब में मूंखे इलाही कुझु मुश्किलात हुई तकलीफ़ात हुई ख़ुशूसन रोज़ाना गाॾी में सफ़र करणु ऐं जेको मेडिकल लाइन में हुते मूं जॉब जे कई सो बि मुंहिंजे मिज़ाज जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हुई। मुंहिंजो मिज़ाज मेडिकल लाइन जो कोन हो मुंहिंजो जेको मिज़ाज हो पोइ डॉक्टर अफ़ज़ल साहिबु परखे वरितो हुनखे त
त इन माण्हू खे असां मेडिकल स्टोर में बंदि करे विहारे छॾियो आहे, ज़ाया पियो थिए। पोइ उन मूंखे फुल अथॉरिटीज़ फुल जेको आहे सपोर्ट करे मूंखे उन मेडिकल स्टोर मां ॿाहिरि कढी मूंखे चई, हीअ गाॾियूं बि तुंहिंजियूं आहिनि, हीअ वसाइल बि तुंहिंजा आहिनि, वञी जेका माण्हुनि जी ख़िदमत करे सघी थो उहो तव्हां वञी करियो। ऐं उन सराउंडिंग एरिया में घुमियोसि फिरियोसि, गारे सिटी खां वठी करे कंहिंखे ब्लड जी ज़रूरत हुजे, ॿियो को मसइलो हुजे, के नियाणियुनि खे जहेज़ जी मदद जी ज़रूरत हुई, हिते ई तव्हां वेठल दोस्तनि जहिड़नि ताउन कयो, उन्हनि जो मसइलो हल थियो। केस हिननि वटि आयो, हिननि असां वटि रेफर कयो, असां तव्हांजे दोस्तनि जी ताउन सां उन्हनि खे हल कयो। पोइ कंदे कंदे उहो वञी समंदर जे अंदरि दरिया में वियासीं, उते मोहताज माण्हू सां मिलियासीं, अपाज माण्हू सां मिलियासीं। उहे माण्हू जंहिंजा घरनि जा जेका सरियाल या कमाइण वारा इंडिया जी जेलनि में पिया आहिनि, ओसि ताईं वियासीं, उन्हनि जी डेटाऊं हथु कयोसीं, उन्हनि खे रिहाई में जेको असां कोशिशि कयूंसीं, उन में मीडिया जो वॾो रोल हो। असां हिकिड़ो टूर कयो दे अथरकी जो, जिते जा 45 माण्हू हींअर बि इंडिया जी जेलनि में आहिनि। हुते मीडिया असां सां गॾु वेई, इमरान भाई हिते वेठो आहे, ॿिया दोस्त बि हुआ, हुननि हिकिड़ी ज़बरदस्त अहिड़ी कवरेज कई त मुंहिंजी जेका 15 साल जी सहाफ़त ऐं 15 साल जी समाजी कमनि में जेका माण्हू चाहींदो आहे न त हीउ प्रोग्राम मूं कयो आहे, सुभाणे 10 अख़बारनि में ख़बर अचे, छो 10 अख़बार में कोन ईंदी आहे, अख़बारनि में स्पेस घटि हूंदो आहे, अहिड़े प्रोग्रामनि खे जॻह कोन मिलंदी आहे। पर हू दे अथरकी में जेका 45 माण्हू गिरफ़्तार आहिनि, उन जी ख़बर जेका वॾा चैनल हुजनि या वॾी अख़बार हुजनि या नंढी हुजनि, को 17 जे वेझे अख़बारनि में उनजी न्यूज़ आई। ऐं ॿियो कुझु इलाही कुझु थियो जंहिं ते बाक़ाइदा नोटिस थियो, उनजो फ़ाइदो इहो निकितो त हिन गुज़िरियल साल जे अंदरि 17 माहीगीरनि खे रिहाई असां ॾियारी। ऐं हुन जेल में डॉक्टर अफ़ज़ल साहब जी तबियत ठीकु कोन हुई, तबियत नासाज़ हुई, तंहिं करे मूंखे ऐं बाहिल फ़क़ीर साहब खे वञिणो पियो। ऐं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी खां डॉक्टर निसार मोराई खां उन्हनि खे रिसीव करे पंहिंजे घरनि ते पुॼाइण वारा आऊं ऐं फ़क़ीर भाई साहब हुआ। त ॿी इलाही कुझु अचीवमेंट पर ॻाल्हि ख़तमु करियां थो। हिन वक़्तु मूंखे ख़ुशी इहा थिए पई त 2 सालनि में मूं जेको ख़्वाबु ॾिठो, जेको मकली ठठे में जेको माहौल आहे हिकिड़ो सोशल वर्किंग जो, सो माज़रत सां बि उहो धाबे जी गारो हिन टुकड़े में मूंखे नज़र कोन थिए आयो। नौजवाननि जी फ़ौजनि जे फ़ौज माशरे जी नेगेटिव कमनि में लॻी पई आहे, का बि पॉज़िटिव शयुनि तां उन्हनि जो ध्यानु कोन्हे। मूं पंहिंजी तरफ़ां इलाही कन्विंसिंग कई, मोटिवेट कयो त उहो पॉज़िटिव साइड ते अचनि, पर मूंखे हुन में पूरी का कामयाबी कोन थी। पर हाणे मूंखे कुझु जेको थोरो उमेदु पैदा थी आहे, उहो इन करे थी आहे त आउं ॾिसां थो वुमेन केयर ट्रस्ट खे, मैडम रज़िया सुल्ताना जेको कराची खां अचे थी ऐं हिते मेडिकल ऐं बंदि स्कूलनि में पंहिंजो ज़ाती टीचर ॾेई करे हुननि खे जेको हलाए थी, हुन खां पोइ आउं LSO जेको मैडम हिते वेठी आहे, त एतिरो मूंखे हिन सपोर्ट कयो ऐं एतिरी मूंखे हिमत ॾियारई, जेका बि मुंहिंजा ज़ाती इशू आहे या प्रॉब्लम्स हुआ हुन में मूंसां सपोर्ट कई। हुन खां अलावा साहिल वतन जो ऑलरेडी आउं ज़िक्र करे चुको आहियां, मूंखे तमामु सपोर्ट कई हुन। ऐं मीडिया जेका दोस्त आहिनि हुन बि वॾी सपोर्ट कई। ऐं वरी घारे धाबे जी में, ख़ुशूसन धाबे जी में कुझु प्राइवेट स्कूल आहिनि, उन्हनि बि कुझु अहिड़ा कमु कया, अहिड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कया जंहिंमें मूंखे उमेदु थी त मोहम्मद अली तोखे इहे सभु तकलीफ़ात बर्दाश्त करे अञा बि हिते रहणो आहे, इन्हनि वणनि खे अञा पाणी ॾियणो आहे, इन्हनि खे अञा वधाइणो आहे। सो आउं हिते मौजूदु आहियां, इंशाअल्लाह तव्हां बि मुंहिंजे लाइ दुआ कजो। ऐं जेका बि दोस्त अचे थो, चाहे ख़ुदा बख़्श बेराणी साहब हुजे, डॉक्टर साहब, मैडम वारा, इहे सभु दाहिम शाह साहब वारा, उहे ज़िक्र मुंहिंजो कंदा आहिनि रिबन जो। सो हिकिड़ो जज़्बे जे तहत जेको हिकिड़ो अचानक मूं ॻाल्हि इहा करे छॾी हुई, ख़ुदा बख़्श बेराणी साहब मौजूदु हो, त आउं रिबन ॿधंदुसि, ऐं तालीम जे क़त्लेआम ते सोग मल्हाईंदुसि, एहतिजाज कंदुसि। सो उन जे पोयां हज़ारूं 9 महीने जे अंदरि हज़ारूं सक्सेसफुल स्टोरीज़ आहिनि, जंहिंजो हिकिड़ो ज़िक्र आउं कंदुसि। 15-20 ॾींहं पहिरीं ठटे शहर में हिंदू कम्यूनिटी जो हिकिड़ो प्रोग्राम हो, उहो टोटली पंहिंजी कम्यूनिटी जे मसाइल ते प्रोग्राम हो, पर आउं एज़ अ सहाफ़ी हुते वियुसि। मुंहिंजे वञण खां पोइ ख़ुदा बख़्श बेराणी गवाए त सॼो उन प्रोग्राम जो टॉपिक कीअं चेंज थियो, कीअं माण्हू अची पहिरीं उनखे तजसुस थियो त असांजी ख़ुशी जो प्रोग्राम आहे, असांजा वॾा आयल आहिनि, MNA MPA वेठा आहिनि, DC SP वेठा आहिनि, ही माण्हू कारी पटी बधे हिन में थोरो नेगेटिव शइ पैदा पियो करे। पोइ जॾहिं दोस्तनि इन्हनि उन्हनि खे मोटिवेट कयो त तव्हां न घबरायो, इन जो पर्पज़ ॿियो कुझु आहे, इन जो काज़ ॿियो कुझु आहे। जॾहिं उन्हनि खे काज़ जी ख़बर पई त हुन स्टेज ते अची जेको मुंहिंजे बारे में अल्फाज़ फरमाया, मक़सदु इहा त उहो जेको मुंहिंजो मुतालबो या जेको मुंहिंजो ॻाल्हि हुई उहा सभिनि ते वेठल हज़ारे माण्हुनि ते खुली वई, त हुननि खे मैसेज पुॼी वियो त आर्टिकल A25 जे मुताबिक़ सभिनि खे तालीम हासिलु करण जो हक़ु आहे। हाणे कुझु दोस्त मूंखे चवनि था इलाही थी वियो, इलाही जजो थी वियो, हाणे बसि ख़तमु कर। हिते वेठल कुझु दोस्तनि बि मूंखे चयो, घर वारनि बि चयो त हाणे तूं ख़तमु कर, तूं हाणे पटी खे लाहे छॾ, कुझु कोन थींदो, कुझु पॉज़िटिव नेगेटिव ॻाल्हियूं। त आउं पटी खे लाहिण लाइ तयारु आहियां, हिन फोरम ते बि लाहिण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजा मुतालबा जेका आहिनि हू पूरा कोन थींदा। ऐं पटी कोन लाहिण मुतालबा आहिनि 7, आउं तव्हांखे ॿुधायां थो। आर्टिकल A25 मुतालबो करे थो त हर 5 साल खां वठी 16 साल जे ॿार खे बुनियादी तालीम हासिलु करण जो हक़ु हासिलु आहे, उहो मिलणु खपे। उहो कॾहिं मिलंदो? जॾहिं
तमामु जेका बंदि स्कूल आहिनि, पंहिंजे ठटे ज़िले में बंदि स्कूलनि जी तादादु 750 आहे। वो 750 स्कूल कोन खुलंदा तेसिताईं पटी ॿधी पई हूंदी। ऐं कापी कल्चर जेको दीमक वांगुरु असांखे जेको आहे असांजे सिंधी क़ौम खे ऐं सिंध सूबे खे पोयां धिकंदो थो वञे, जेसिताईं कापी कल्चर जो ख़ात्मो न थींदो तेसिताईं पटी ॿधी पई हूंदी। गैर हाज़िर उस्ताद जीअं रियाज़ जिलानी चयो असांजो मोज़ज़ आहे, असां इन्हनि खां सिखियो आहे। असां उस्तादनि खे घोसलू कोन चवंदा आहियूं, वरी बि मोहतरम आहिनि, असां उनखे गैर हाज़िर स्टाफ चवंदा आहियूं। जेकरे उन्हनि जो जेको गुज़िरियल 15-20 सालनि खां घर वेही पघार खाधी, उनजो रिज़ल्ट इहो निकितो त माज़ी में इल्म जो मर्कज़ इराक़ सानी डिस्ट्रिक्ट ठटा, जंहिंमें मखदूम साहब जहिड़ा ऐं ॿिया बुज़ुर्ग हस्तियूं जंहिंजो इल्म में नालो आहे, हू ज़िलो अॼु असांजो ज़िलो को टंडो मोहम्मद ख़ान या नवाब शाह लाड़कानो कोन्हे, असांजो ज़िलो इल्म जो मर्कज़ हो, बाबुल इस्लाम हो। अॼु उहो ज़िलो जेको आहे 24 नंबर ते वियो हली। ऐं असांजो इहो मुंहिंजो मुतालबो आहे, मुतालबो नंबर 5 त यकसो मुख़्तलिफ़ सर्वे आहिनि, सभिनी में थोरो तज़ाद आहे। हिकिड़ो सर्वे हींअर मुंहिंजी बैग में पियो आहे अदी फैलान जो, उनजे मुताबिक़ ठीकु आहे। सॉरी सर, मौज़ असांजो पंजो मुतालबो आहे त यकसा निज़ाम तालीम हुजे। MNA जो ॿार जेको आहे कॉन्सेप्ट ऐं आर्मी में पढ़े, ग़रीब जो ॿार जेको आहे उहो प्राइवेट में बि मुश्किल सां थो पढ़े। सभिनी जो तालीमी निज़ाम जहिड़ो। ऐं नाज़ुक हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, कुझु दोस्तनि खे ख़बर हूंदी, कुझु खे ख़बर न हूंदी, ऐं ॿुधायां थो। कुफरिया कुवतूं इस्लाम दुश्मन कुवतनि हिकिड़ो गेम खेलियो आहे। असांजे निसाब मां इस्लामी लिटरेचर के इस्लामी मज़ामीन जंहिंमें असांजे नबी साईं जो सीरत जो मज़मून शामिल आहे, उनखे माइनस करे असांजो ख़लीफ़ा हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर जे सीरत ते जेका मौज़ू आहे उन्हनि खे माइनस करे हुननि जे बदिले मलाला यूसुफ़ज़ई ऐं अब्दुल सत्तार ईज़ी ऐं ॿियनि जा उन्हनि मौज़ू विधा आहिनि। अब्दुल सत्तार ईज़ी वॾो मोहतरम आहे, मलाला यूसुफ़ज़ई असांजी वॾी उन जी कुर्बानियूं आहिनि, उन पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। पर हू नबी साईं या असांजे साहबा सागोरा जे मुक़ाम ते नथा पुॼी सघनि, उन्हनि जे चैप्टर खे माइनस करे इन्हनि विधो आहे, हिनखे वरी बहाल कयो वञे। कम से कम सिंध में 3 साल तालीमी एमरजेंसी लॻाई वञे। ऐं कुझु दोस्तनि ज़िक्र कयो त मोहम्मद अली पट्टी बाज़े जेको आहे उहो मिनिस्टरनि सां बि मिलियो आहे, पर 9 महीने में एतिरो थियो त मोटिवेशन वधी आहे, पर हुकुमराननि जी अखियूं कोन खुलियूं आहिनि। आख़िरी ॻाल्हि चई ॻाल्हि ख़तमु थो करियां, जहिड़े ॾींहुं मूंखे साल कंप्लीट थींदो ऐं को बि एक्शन न वठंदा हुकुमरान ऐं तालीम जे लाइ को एमरजेंसी जंगी बुनियादनि ते कमु कोन कंदा, साल पूरो थियण ते ऐं हिकिड़ो अलामती जनाज़ो ठाहे तव्हां दोस्तनि सां सपोर्ट सां उन जनाज़े खे ऐं सिंध असेंबली जे साम्हूं रखंदुसि त हीउ सिंध जी तालीम जो जनाज़ो आहे। जेसिताईं तालीम जी बहितरी कोन ईंदी उहो जनाज़ो उते ई पियो हूंदो, पोइ भले फ़ौज मूंखे न ठहणे या कुझु बि थिए। चई ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो वरी शुक्रिया अदा करे जेका बि आहिनि सभु असांजे लाइ मौज़ज़नि वक़्तु इलाही थी वियो, सभिनी जो शुक्रिया। ऐं प्रोग्राम खे इख़्तिताम करियूं था ऐं इख़्तिताम जेको आहे उहो साईं अब्दुल समी साहब जेको आहे दुआ जे ज़रिए प्रोग्राम जो इख़्तिताम करे दुआ करे।